जलो जे रवासी पारां ज़ाल ऐं ॿारनि जे अगवा ख़िलाफ़ एहतजाज कयो हो। जलो जे वार्ड नंबर 9 जे रवासी नौजवान अब्दुलसत्तार मंगणार पंहिंजे मासूम ॿारनि समेत मीडिया सेंटर जलो ते पहुची एहतजाज कयो। हुन चयो त हू आरज़ी तौर ते टंडोजाम शहर जे ग़रीबाबाद शेख पाड़े में पंहिंजी ज़ाल ऐं 6 ॿारनि समेत रहंदो आहे। हीउ ड्राइवर आहे, कॾहिं कॾहिं कराची कॾहिं हैदराबाद वञणु थींदो आहे। पुठियां घर में घरवारी ऐं संदसि ॿार अकेला हूंदा आहिनि। हुन चयो त पाड़े में रहंदड़ इरशाद लाशारी ऐं हुनजे भाउ निसार लाशारी घर में घिड़ी हुनजी घरवारी सां ज़्यादती कई ऐं मोबाइल ते वीडियो ठाहे हुनखे ब्लैकमेल कंदो रहियो। संदसि ज़ुल्मनि बाबति दावो कयूं त संदसि घरवारी ऐं ॿारनि खे अगवा कयो। पुलिस का बि मदद न पई करे। हुन चीफ जस्टिस वॾे वज़ीर IG सिंध समेत वसवारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी घरवारी ऐं ॿारनि खे बाज़ाब कराए जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ॾींहं जो 2:30 लॻे इरशाद हुसैन लाशारी ऐं निसार हुसैन लाशारी ॿई भाउ मिली करे मुंहिंजी घरवारी खे अगवा करे ऐं मुंहिंजा 2 मासूम ॿार, जेको 1 साल जो मुंहिंजो मोहम्मद याकूब आहे ऐं 3 सालनि जी मुंहिंजी न्याणी आहे जेका हलीमा, हुनखे अगवा करे ऐं खणी विया आहिनि थरी मीरवा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।